आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल है मशहूर करे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाम बाज बि ओडियाई मंगा सभिनी ॾिसंदड़नि पहिरीं प्यारनि सिक वारनि खे अस्सलाम वालेकुम मौला अली मदद। दोस्तो, अवां जे तमामु घणी फरमाइश ते हीउ टियों भेरो असीं मोहतरम शाहिद अली बबर साहब वटि पहुता आहियूं ऐं इनशाअल्लाह उनखां तफ़सीली कचहरी थींदी, इंटरव्यू थींदो ऐं तव्हां ॾिसंदड़नि पहिरीं प्यारनि लाइ तमामु सुठा सुठा चूंड कलाम जेके अमीं पंहिंजे चैनल ते फरमाइश करे मोकिलिया आहिनि उहे इनशाअल्लाह असीं अॼु शाहिद बबर अली साहब खां पुछंदासीं ऐं तव्हां लाइ ॻाल्हाईंदासीं। जी नाज़रीन, अचो त शाहिद अली बबर साहब खां पुछूं था त अवां ॾिसंदड़नि खे कंहिंजो कलाम ॿुधायो। तमामु ख़ूबसूरत मुंहिंजो गीत ही बि मुंहिंजो लॻियल मार्केट में मशहूर करे विया सूरे तो सॾायूं था असद मस्तोई शाइर है मशहूर करे सूरे तो सॾायूं था मशहूर करे सूरे तो सॾायूं था तो कान निभायो तुझे गम सां निभायो था तुझे गम सां निभायो था मशहूर करे सूरे तो सॾायूं था। तुझे रक्त में वफ़ाओं तो न हुयो असां तोड़ निभायो तुझे रक्त में वफ़ाओं तो न हुयो असां तोड़ निभायो तुझी याद जेॾी खे आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल